असा रईस सदा हुसैन चांडियो जे चवण ते अगवा करे कारो करार ॾिनो आहे। तुंहिंजूं वीडियोस भरियूं आहिनि। हाणे असां उहे वीडियोस रईस सदा हुसैन वटि जमा करायूं था। तूं 12 लख रईस वटि जमा कराए पंहिंजूं वीडियोस डिलीट कराए हिन शहर मां लॾे हलियो वञ, न त हाणे असां तुंहिंजे घर अंदरि दाख़िल थी तोखे सिधियूं गोलियूं हणी क़तल कंदासीं। पोइ हू वापसि हलिया विया। मां पंहिंजे घर हलियो आयुसि ऐं बर वक़्तु मुंहिंजे समाजी जिस्मानी नफ़सियाती हमलो करे मूंखे ख़ुदकशी करण लाइ मजबूर करे क़त्ल करण जो मनसूबो जोड़े उन ई मनसूबे साज़िश तहत मूंखे अगवा करे सख़्त तशद्दुद इनकार करण ते मूंखे मुंहिंजूं भरियल वीडियो सोशल मीडिया ते वायरल करण जूं धमकियूं ॾेई 12 लख रुपया दंड ब्लैकमेलिंग जो भत्तो घुरियो। मूंखे हफ़्ते अंदरि घर छॾे न वञण जी सूरत में क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं। ॼाणायल दंड ब्लैकमेलिंग जो भत्तो न ॾियण तां ॼाणायल वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे सॼो प्लान कयो वियो, जंहिंमें हिननि जी किरियल हरकत मां साबित आहे त हिकिड़े तरफ़ रईस सदा हुसैन चांडियो उन जी भेण उम्मे रुबाब चांडियो पाण खे मज़लूम करे पेश कनि था, बज़ाहिर सरदारी निज़ाम जा मुखालिफ़ चवाइनि था। ॿिए तरफ़ अहिड़े क़िस्म जूं किरियल कार्रवायूं कराए पाण खे उन ई सरदारी जागीरदारी निज़ाम जो साथारी खुद पाण खे सरदार ऐं वॾेरे तौर पधिरो कनि था। समूरी सिंध अंदरि मज़लूमियत ऐं सरदारी निज़ाम जो राग आलापिन था, पर अमलन खुद उन सरदारी निज़ाम जो हिस्सो बल्कि सरगर्म हिस्सो लॻा पिया आहिनि। मुंहिंजी पार्टी उन्हनि ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करण जो फ़ैसिलो कयो आहे। साइबर क्राइम खे धमकियूं मिलनि पियूं, कंहिं क़िस्म जो को बि नुक़सानु थियो त मथे ॼाणायल ॾोहारी उन जा ज़िम्मेवार हूंदा। जेकॾहिं मुंहिंजी पार्टी जे मक़ामी अखबारनि या कारकुननि खे तंग कयो वियो त बि उन जा ज़िम्मेवार उहे ई ॾोहारी हूंदा। मां कानून जे हिकु शागिर्द तौरु समूरे वकील बरादरी बार एसोसिएशन्स कानून जे शागिर्दनि समाजी कारकुननि इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ तंज़ीमुनि खे अपील थो करियां त हू मूंसां थियल गैर कानूनी गैर आइनी ऐं इंसान दुश्मन अमल ख़िलाफ़ आवाज़ उथारे मुंहिंजो साथ ॾियनि। मां सिंध जे हाई कोर्ट जे चीफ जस्टिस IG सिंध DIG हैदराबाद ॿी आला इंतिज़ामिया खे अपील थो करियां त सरदारनि वॾेरनि तुमनदारनि उन्हनि जे छाबतनि तरफ़ां मूंसां कयल ज़ुल्म ऐं ॾाढ जो पाण मुरादो नोटिस वठनि ऐं मूंसां इंसाफ़ कनि। थाणे खां ॿाहिरि निकिरण खां पोइ जवाबदारनि इश्तिहाक तुंजे ऐं ॿियनि 8-10 मूंखे चयो त असां रईस सदा हुसैन चांडियो जे चवण ते अगवा करे कारो करार ॾिनो आहे। तुंहिंजूं वीडियोस भरियूं आहिनि। हाणे असां उहे वीडियोस रईस सदा हुसैन वटि जमा करायूं था। तूं 12 लख रईस वटि जमा कराए पंहिंजूं वीडियोस डिलीट कराए हिन शहर मां लॾे हलियो वञ, न त हाणे असां तुंहिंजे घर अंदरि दाख़िल थी तोखे सिधियूं गोलियूं हणी क़त्ल कंदासीं। पोइ हू वापसि हलिया विया। मां पंहिंजे घर हलियो आयुसि ऐं बर वक़्तु मुंहिंजे वॾे भाउ मोहम्मद यासीन खे सॼी हक़ीक़त ॿुधाई, जंहिं चयो त पुलिस पंहिंजो केस दाख़िल कोन कंदी, तंहिं करे तूं कोर्ट सबूरीअ मां आर्डर वठी केस दाख़िल कराए। मां क़त्ल थियण जे ख़ौफ़ खां ॿिए ॾींहुं हैदराबाद हलियो आयुसि, जिते मां हिन वाक़े जी दहशत ऐं ख़ौफ़ में वरतल हुउसि। ॿिए ॾींहुं मूं हैदराबाद में वाक़े बोन केयर अस्पताल मां मुंहिंजे खाॿे हथ जो एक्सरे करायो त ख़बर पई त हथ जी विची आङुर हथ जे जोड़ खां फ्रैक्चर थी पई आहे, जंहिंजो मूं साॻे अस्पताल मां पटो पिणु करायो। पोइ मां कुझु ॾींहं ॼाणायल वाक़े जे करे ज़हनी दबाव जो शिकार रहियुसि। मथे ॼाणायल इलाइक़े जे कनि वॾेरनि बाअसर माण्हुनि कनि नामालूम हथनि मूंखे मुंहिंजी पार्टी अवामी तहरीक खे बदनाम करण लाइ असांजी सियासी समाजी साख खे सख़्तु हानियो रसाइण लाइ हिकु गहरी ॻुझी साज़िश सिटी मूं ते सियासी समाजी जिस्मानी नफ़सियाती हमलो करे मूंखे ख़ुदकशी करण लाइ मजबूर करे क़त्ल करण जो मनसूबो जोड़े उन ई मनसूबे साज़िश तहत मूंखे अगवा करे सख़्त तशद्दुद करे मुंहिंजे खॿे हथ जी साॼी आङुर भञी मुंहिंजे चहिरे ते काराट जा निशान हणी उन जी वीडियोस भरे मूंखे 9C जे पूरे केस में फासाइण जी कोशिशि कई, पर ॼाणायल पुलिस स्टेशन जे अमलदारनि पारां 9C जो केस दाख़िल करण खां इनकार करण ते मूंखे मुंहिंजूं भरियल वीडियोस सोशल मीडिया ते वायरल करण जूं धमकियूं ॾेई 12 लख रुपया दंड ब्लैकमेलिंग जो भत्तो घुरियो। मूंखे हफ़्ते अंदरि घर छॾे न वञण जी सूरत में
कत्ल करण जो धमकियूं ॾिनियूं, ॼाणायल ॾंड ब्लैकमेलिंग जो भत्तो न ॾियण तां ॼाणायल वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे मूंखे मुंहिंजे घर भातियुनि, ज़ाती दोस्तनि, माइटनि, मुंहिंजे पार्टी अवामी तहरीक खे बदनाम करे असांजी सियासी समाजी साख